वला वाह शहीदे करबला बातिल जे ऐवान में आंदा तो हिन ज़लज़ला तुंहिंजा सोना वलवला वाह शहीदे करबला। अब असां वाह चवण वारा या है वारा नहीं, असां जो हुसैन खटी वियो। अब चो वाह हुसैन, चो वाह हुसैन, चो वाह हुसैन। हुसैन कंखों डिगो न, छो त बहादुर जो पुत्र हो। हजरत अली उल मुर्तदा भी बहादुर त हुसैन भी बहादुर। बहादुर डिजंदो नहीं। तू तो चई त खिलाफत भी खसे आ, फदक खसे आ, वो डिजणे को खसे वेंदो हर को मुड़स माण्हू, तो बहादुर को कोई खसे न सघंदो। तुंहिंजो अक़ीदो जहिड़ो हुजे। असां जो हैदर करार चो बहादुर, असां जो हुसैन बहादुर, सब कुछ लुटाइण जे लाइ तैयार, पर दीन ते को हरफ न सहबो। 25 साल अली उल मुर्तदा जी जिंदगी तू बयान करे ॾेखार त कीअं तो बचाए हजरत अली उल मुर्तदा खे। अल्लाह को दुआ आहे त अल्लाह ताला तोखे हिदायत ॾे। चेसो तुंहिंजा सोना वलवला वाह शहीदे करबला बातिल जे ऐवान में आंदा तो हिन ज़लज़ला तुंहिंजा सोना वलवला। ओ आहे बहादुर जो पुत्र सोना, तू बि बहादुर आहे, तू बि बहादुर आहे। ओ आहे बहादुर जो पुत्र सोना, तू बि बहादुर आहे, तू बि बहादुर आहे। हक़ ते जोधा जान ॾिनी थी, जान झुकियो नाही। हक़ ते जोधा जान ॾिनी थी, जान झुकियो नाही, जान झुकियो नाही। हर कुछ वे थो बरमला वाह शहीदे करबला बातिल जे ऐवान में आंदा तो हिन ज़लज़ला तुंहिंजा सोना वलवला। ओ तोखे झुकाए अहिड़ो कोई माउ न पुट ॼणियो हो, माउ न पुट ॼणियो हो। ओ तोखे झुकाए अहिड़ो कोई माउ न पुट ॼणियो हो, माउ न पुट ॼणियो हो। तुंहिंजे दिलेरी वारो धाको रब खे ॾाढो वणियो हो, तुंहिंजे दिलेरी वारो धाको रब खे ॾाढो वणियो हो, रब खे ॾाढो वणियो हो। मीर मिठे जा दादला, मीर मिठे जा लाडला वाह शहीदे करबला बातिल जे ऐवान में आंदा तो हिन ज़लज़ला तुंहिंजा सोना वलवला। ओ सारे जग जी तोसां चाहत, तोसां प्यार सभिनी जो, तोसां प्यार सभिनी जो। तुंहिंजे नाले पाक खे हर को ॾे थो बोसो लबन जो, तुंहिंजे नाले पाक खे हर को ॾे थो बोसो लबन जो, ॾे थो बोसो लबन जो। चवंदा हिन माण्हू भला वाह शहीदे करबला, चवंदा हिन माण्हू भला। अॼु वारस ॻोठ वारा त हिकिड़ो सचु ॻाल्हायो। अॼोके दौर में अल्लाह ताला हर शइ जे मथां क़ादिर आहे। जेकॾहिं अॼोके दौर में सोणे इमाम हुसैन खे अल्लाह ज़िंदगी ॾे त हुसैन साईं अॼु त खैरपुर ज़िले जे वारस ॻोठ जो चकर ॾेई आहे। त ॿिया तव्हां अॼु वारस ॻोठ वारा सच ॿुधायो त हुसैन साईं जामिया मस्जिद में ईंदो या मैखाने में? न न न होरिया न, सच ॿुधायो, सच। हाँ जामी मस्जिद में बस फर्क तो साफ़ ज़ाहिर आहे। हाणे केरु हो चवंदो मौलाना रंद साहब त सच त बीठो न चवंदो त ॻाल्हि त सची आहे, पोइ यार ज़िदी आहे। हाँ बा ॻाल्हि सिधी यार ज़िदी। पाण ई फ़ैसिलो कयो त सोनो हुसैन अॼु जेकॾहिं अल्लाह हुनखे जीअरो करे वारस ॻोठ मोकिले त जामी मस्जिद में ईंदो। पाण ई तूं चवीं थो त मैखाने में न ईंदो, जामी मस्जिद में ईंदो। पोइ सम्झी वञो नी त जामी मस्जिद वारी ॻाल्हि सही या मैखाने भंग वारी ॻाल्हि सही। अल्लाह खां दुआ थो कयां अल्लाह ताला सभिनी खे हिदायत ॾे। चई त सारे जग जी तोसां चाहत, तोसां प्यार सभिनी जो, तोसां प्यार सभिनी जो। तुंहिंजे नाले पाक खे हर को ॾे थो बोसो लबन जो, ॾे थो बोसो लबन जो। चवंदा हिन माण्हू भला वाह शहीदे करबला बातिल जे ऐवान में आंदा तो हिन ज़लज़ला तुंहिंजा सोना वलवला।
दुख मो तो चवा मां ताजे पाड़े जो इलाके जो है एक बे को वाकिफ है जरा अल्लाह जे खातिर थोड़ो खुदा जो खौफ दिल में रखी बयान मां के मुहर्रम में इन नंढड़न मुके मोबाइल ते दिखारियो करबला जो खाको पेश कयो तो अलाए काथों जो मायूं वठी करे उनन के कारा बुरका पाराए खीमे में विहारे खीमे के बाहि दई उए बीबियूं सागर साबित कयो तो हे बीबियूं सुवारियूं ऐं होडे हजरत हुसैन साईं जो लाश मुबारक पिची उन जी धार करे ये तख्ते ते लाश सुमारियूं प्यान अलाए किथों जो कमीनो को बद किरदार उन्हें के हुसैन साईं सां निस्बत दई अलाए काथों जो रंडियूं के भीड़ियूं गाए आया उन्हनि के बुरका पाराए करे चऊं त हे अथव खानदान अहल बैत बुढ़ी नथा मरो बुढ़ी नथा मरो खानदान रसूल सां तां इहा ॻाल्हि कई आहे त काथों चकले जूं रनूं काए उन्हनि के बुरका पाराए चऊं था त हे हुसैन जो खानदान आहे वरी उन जो बुरको लाहे करे वरी कंजर जे हवाले करे छॾींदो त एतवारी ॻाल्हि काए शर्म नथो अचे अलाह खां दुआ थो कया खानदान नबूवत ते एतिरा हमला पर अफ़सोस इहो आहे जेको ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे हर को हुश में ख़ुशि आहे अल्लाह अरे बाबा मां तव्हां खां पुछां थो हिकिड़ी माईअ खे वठी करे बुरको पाराए पोइ चइजे त हे फलाणे बुज़ुर्ग जी ज़ाल आहे माण्हू चवंदा अच्छा उन जी ज़ाल आहे घड़ीअ खां पोइ वरी उहा ई माई बुरको लाहे करे उसले करे वरी ॿिए जे कढ लाहे छॾियो इहो खानदान बुज़ुर्ग सां दुश्मनी आहे कन इहा इज़त तव्हां नुबूवत जे खानदान जी इहा इज़त कई आहे जो करबला जो खाको ईअं था कयो अलाए काथों जूं रनूं वठी उन्हनि खे कारा बुरका पाराए चओ था त अम्मा ज़ैनब सां हे खानदानी नुबूवत आहे हुसैन साईं जो अहल बैत आहे शर्म नथो अचे तव्हांखे परायनि रनुनि खे वठी करे तव्हां ईअं था बयानु कयो अलाह खां दुआ थो कयां अलाह ताला सभिनी खे सम्झ अता फरमाए कादिर दाद सच्चे दिल सां तो तोखे चाहे चाहे तोखे चाहे चाहे कादिर दाद जे दिल में तुझी चाहता आहे चाहता आहे हासिल थिया हिन हौसला वाह शहीदे करबला बातिल जे ऐवान में आंदा तो हिन ज़लज़ला तुंहिंजा सोना वलवला वाह शहीदे करबला बातिल जे ऐवान में आंदा तो हिन ज़लज़ला तुंहिंजा सोना वलवला